नाज़रीन, रोड़ी भरिसां लोकोशेड रेलवे कॉलोनी में इंतज़ामिया पारां हद किलो ॼाणाए 150 खां वधीक दुकान ड्राहे पटकण खां पोइ मुतासिर माण्हू फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे करीम बख्श जतोई। लोकोशेड रेलवे कॉलोनी में कुछ महीना अगे रेलवे इंतजामिया हथ दखलियों हटाइण लाइ हेवी मशीनरी ज़रिए अंदरे फाटक वटि ऑपरेशन करे 150 खां वधीक दुकान ड्राहे पट करे छॾिया हुआ। रेलवे मुलाज़िमनि जी सहूलियत लाइ लोकोशेड रेलवे कॉलोनी में दुकान क़ाइमु कया विया हुआ, जंहिंमें केतिरा ई पोरायत कमु करे रहिया हुआ जेकी हिन वक़्तु बेरोज़गार वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। जॾहिं त रेलवे इंतजामिया जी मिली भगत सां रोड़ी रेलवे स्टेशन भरिसां न्यूयार्ड कॉलोनी लोकोशेड रेलवे कॉलोनी जे मुख़्तलिफ़ हंधनि ते रेलवे जे क्वार्टरनि बंगलनि ऐं प्लाटनि ते बाअसर माण्हुनि जा कब्ज़ा अञा ताईं बरक़रार आहिनि। पूरत इलाइक़ो आहे, रेलवे जी पूरतनि जी लाइ ज़रूरतुनि लाइ ठहियलु आहे ऐं इन ज़रूरतुनि सां जेका माण्हू पंहिंजी ज़रूरत पूरी कंदा। असां आहियूं न आहियूं, असांजो नंढड़ो ॿार बि वठी करे वञी जेको सामान वठी ईंदो। हाणे सूरत हाल इहा आहे त असां दवा वठण जे लाइ मेडिकल स्टोर ते वञण लाइ रोड़ी शहर वञणो पवंदो, जिते डॉक्टर जी सहूलियत कोन्हे। इहे सहूलियतूं पाण मुरादियूं जेके हिन ते ठही वयूं। माण्हू ग्रुप हाणे इहे जेके पूरत हुया जंहिंजा दुकान हुया, ही साबिर बीठो आहे, ही पंहिंजो इदरीस बीठो आहे, खोड़ सारा माण्हू आहिनि जंहिंजी रोज़ानी बुनियादनि ते गुज़र सफ़र ॾिनो। हाणे हिन जी उमिरि 50 साल जो वेठो आहे। हाणे ॿुधायो त हीउ छा कंदो? तो जे लॻभॻि जेको आहे दुकान छो कराइनि, इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे। DSO में जेको आहे रेलवे पुछी सघे थी ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे 4 जिते दुकान किराइणी हुई त DSO ते 4 दुकान जी बजाय पूरी जेको आहे त लोको जी मार्केट खे छो तबाह कयो आहे। हिन मां इहो मालूम थियो आहे त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था तक़रीबन 150 जे लॻभॻि दुकान आहिनि ऐं हिकु दुकान ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 माण्हू बेरोज़गार वीचारा कमु करण वारा आहिनि। त हिन मां इहो मालूम थिए थो पूरी लोकोशेड प्राइवेट जेके बि माण्हू आहिनि उहे जेको आहे त बेरोज़गार थी चुका आहिनि। जेॾी महिल को बि जांच ठहंदी आहे उन महिल पैसा वठी ठाराए छॾंदा, उन महिल सोना ईंदा। इहे सभु उन महिल किथे हूंदो आहे? अहिड़ो हिकु सिर रखे, जीअं त पंहिंजे घर जे अॻे हिकु सिर रखे पोइ घर ठाहे छॾंदा। उन महिल किथे हो जिन महिल एॾी वॾी मार्केट ठहे पई। हे घर एतिरी आबादी किथे ठहे पई? DSO साहिबु उन महिल किथे हुयो? हाणे DSO साहिब खे यादि अची वियो मुंहिंजी प्रॉपर्टी पई आहे ख़ाली, हिनखे ख़ाली करे हाणे वैरान थी वई। हाणे छा कंदो हिते? या त असांखे जाइ ठाराए ॾे, दुकानूं ठाराए, या त असां पंहिंजो ख़बर पवंदी न रेल जी प्रॉपर्टी आहे या कोन्हे। पर हाणे पहुते प्लाटिंग थिए थी साम्हूं असां वटि, उहा सॼी उमिरि असांखे ख़बर आहे त रेल जी लाइन वञे पई। हाणे हुते को ॾाढो माण्हू जेको आहे लीज वठणु आयो आहे ऐं प्लाटिंग करे थो। हुते रेल खे सोच नथो अचे त बाबा रेल जी प्रॉपर्टी आहे त गैर माण्हू असांजो ॿाहिरि जो माण्हू अची करे कब्ज़ा करे थो। असांजो इहो मतिलबु मार्केट ठाराए ॾींदा असांखे, भले असां किरायो वठनि, असां हर हाल में लीज ते असांखे करे ॾियनि। असां सभु एम्प्लॉय रिटायर मुलाज़िम आहियूं। हे त जो असां रिटायर मुलाज़िम असां वटि टोटल हिते एम्प्लॉइज़ वेठा आहियूं। कैमरामैन अली बख्श जतोई सां गॾु करीम बख्श जतोई, आवाज़ TV न्यूज़ रोड़ी।